रियल साहब ताके कसम आ पंजे न बाप जेड़े छपरन जो मुखे मुजो पुट मिठल छडाए दे। मिठल छडाए दे पुट जा मूं वटि गवाह मौजूद आहिनि। तो वारो पुट मुझे न छपरन जे मामले में इनवाल आ कौन छड़ींदो सास। चंगे मुड़स जो खैर बाबा कुछ ॾींहं मश्करन जे ॻोठ जो चङो मुड़स रहियो आ मां बि। उन हैसियत सां मां तव्हां ॾे हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां त महिरबानी करे मिठल खे आज़ादु करायो। वीचारो बेकसूर। हल रे छा थो चईं? मिठल छाजो तुंहिंजो पुटु आहे? मिठल मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो रतो आहे। ऐं मिठल खाधो मुंहिंजो भत्ता। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मूं मिठल खे पालियो अथमि, हुन जा दंद धोता अथमि। अड़े जॾहिं ॼाओ हुन करे उछले छॾियो। हाणे मोतबर थी वियो मिठल मिठल मिठल। असां मिठल खे उछलायो कोन हुआसीं। पुट खे केरु उछलींदो आहे छा? कुतो खणी वियो हुनखे चक में। अड़े कुत्ता तव्हांजा ॿार खणी था वञनि ऐं तव्हां भौंको बि कोन था, हुनजो पीछो बि कोन था कयो। कुतो मिठल खे खाई वञे हा न ॾुख कोन थी हा, पर कुते जंहिं बगड़ जे हवाले करे छॾियसि न उन धक मूंखे हिन दिलि में सोराख करे छॾिया आहिनि। तरस भला त हिन छटीअ सां तुंहिंजे बूथ ते छाणी थो ठाहियां अटे छाण वारी। तूं मूं ते हथु खणंदे ऐं मां तोखे छॾींदुसि। तूं एॾो मोतबर आहीं? तूं एॾो मोतबर आहीं? तूं मूंखे छा कंदे? मुंहिंजी छा कंदे? हेॾे त पीउ। हल सी छा थो? छा थो ॾिसी हा? पर मुंहिंजी ताक़त दागड़ो तव्हां ॿिनी खे मां पुलिस जे हवाले थो कयां। पर लंगूर चवे कीअं थो त मिठल हिन जो पुटु आहे? निकिरो हितां पैसा पैसनि जा रिश्तेदार। ॻाल्हि ॿुधो, पहिरियां तव्हां ॿई फ़ैसिलो कयो त पुटु आहे कंहिंजो मिठल, पोइ मां उनखे थाणे सां छॾाईंदोसांव। हलो हितां हलो। ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।